तालीमी इदारा बंद ने, लखें ॿार डिस्टर्ब ने, ऑफिसूं बंद, अस्पतालूं बंद, सवाइ एमरजेंसी जे। पर हे उन इक़्तिदार जे नशे में निंड आहिनि। हिननि जी पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टे नोटिस वरितो, सीएम खे चयो त हिननि जा मसइला हल कयो, ऐं उनजो बि पार्टी जे चेयरमैन जो बि न चवणु न कयो। अॼु 10 ॾींहंनि खां मुकमिल तालाबंदी आहे। हे लखे मुलाज़िम 6 अक्टूबर ते बिलाल हाउस जे ॿाहिरां लखे मुलाज़िम गैर मौना मुदत ताईं धरणो हणंदा। जेसिताईं मसइला हल न थींदा तेसिताईं धरणो जारी रहंदो। हिननि खे DRA ॾियणो पवंदो, जेको ॿियनि सूबनि ॾिनो, पघारूं वधाइणियूं पवंदियूं, ग्रुप इंश्योरेंस ॾियणो पवंदो। दोस्तो, असांखे इदारा बंदि करण जो को शौक़ु कोन्हे। असां त इस्लामाबाद ताईं वियासीं त आसिफ अली ज़रदारी जेको प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान आहे, जेको को चेयरमैन आहे पार्टी जो, उहो नोटिस वठे, बिलाल भुट्टो नोटिस वठे। पर हे कूड़ी जंबूर जी दावा कंदड़ माण्हू सिंध जे माण्हुनि सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। असां हज़म थियल गिरह पेंशन कॾहिं बि ख़तमु थियणु न ॾींदासीं। जेकॾहिं गवर्नमेंट सम्झे थी त मुलाज़िम थकी पवंदा या हिननि जी भुल आहे, कॾहिं बि मुलाज़िम न थकंदा। असांजे फ्यूचर, असांजे फैमिली, ईंदड़ नसुल जा ई फैसला आहिनि। इहे असां कॾहिं बि क़बूल न कंदासीं जेसिताईं मसइला हल न कंदा। हे जंग जो मैदान जारी रहंदो। गैर मौना मुदत ताईं धरणो हूंदो बिलाल हाउस जे ॿाहिरां। उहे उते हालतूं जहिड़ो गवर्नमेंट जो रवियो हूंदो, उहे हालतूं ॿुधाईंदियूं, फैसला गरा कंदासीं ऐं थींदा। गवर्नमेंट पंहिंजी तयारी सां अचे, असां बि मुकमिल तयारी सां ईंदासीं। उन्होंने सरकार के सिफर में इंतजार पवंदो आहे। असांजो मरकज़ी चेयरमैन हिते पहुतो आहे ऐं उमेद आहे त सरकार अखियूं खोलींदी। जेकर न खोले त 6 अक्टूबर खां पोइ ॻाल्हियुनि जा रस्ता बंदि आहिनि। पोइ मज़ाहिमत आहे ऐं उहा मज़ाहिमत MRD तारीख़ जो ॿियो रूप बि थी सघे थी। इंशाअल्लाह मुलाज़िम मुतहिद आहिनि, मुनज़िम आहिनि ऐं वॾी बुर्दबारी सां तारीख़ खे अॻिते वधाए रहिया आहिनि। इंशाअल्लाह तारीख़ कामयाब थींदी। 6 अक्टूबर ते ग़ैर मुयला मुद्दे ते उते आहे या असांखे रियासत सां विड़ी नथा सघूं, पर शिकागो जे शहीदनि वांगुरु असां पघार न वाईंदासीं, रत वाईंदासीं इंशाअल्लाह।